पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान ऐं सखर डिवीज़न के सदर मरहूम हाजी अनवर खान महर के पुट बैरिस्टर वीरम खान महर चयो आहे त पीपल्स पार्टी के बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की वरसी में भरपूर नमूने कारकुननि सां गॾिजी शिरकत कई वेंदी। मुंहिंजो वालिद हाजी अनवर खान महर ज़िंदगी की आख़िरी घड़ी ताईं पीपल्स पार्टी सां लाॻापियल रहियो ऐं मां बि पीपल्स पार्टी जो अदना वर्कर आहियां। पार्टी चेयरमैन ऐं ॿी क़यादत जी हिदायतुनि तहत अवामी ख़िदमत वारो कमु जारी आहे, छाकाणि त अवाम जी ख़िदमत जो नालो पीपल्स पार्टी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क के 73 जो आइन ॾिनो जेको लागू आहे, जमहूरियत के मज़बूत ऐं पार्लियामेंट की बालादस्ती कानून की हुक्मरानी लाइ जान कुर्बान कई। उन शहीद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की वरसी जेका ज़िली सतह ते पीपी जे मरकज़ी अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह जे हाउस ते मल्हाई पई वञे। उन में ज़िले सखर खां शहीद जा पोइलग शहीद जा जियाला वरियंग में शामिल थी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के भेटा पेश कनि था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।